चवण में ॾाढो सरल आहे, सरल थी वञो, पर वो सरलता पंहिंजे अंदर आणण ॾाढो कठिन आहे, ॾाढी कठिन आहे। संत तुकाराम महाराज सरल हुया, तो भगवान अची करे उन्हनि सां गॾु कीर्तन में नचंदा भी हुया। इहो भी असां कथा ॿुधी आहे, भगवान अची करे उन्हनि सां गॾु नचंदा, कीर्तन में शामिल थींदा। एक बार हिकिड़ो वॾो सेठ संत तुकाराम जे कीर्तन में आयो, उन कीर्तन ॿुधियो, उनखे ॾाढो आनंद आयो, मौज आई। अची करे तुकाराम महाराज के वेनती की, चई बाबा असांजे नगर में भी तव्हां अचो, अची करे कीर्तन करायो, असां सॼी व्यवस्था कंदासीं, बढ़िया साउंड वारो भी घुराईंदासीं, ढोलक तबला सब व्यवस्थाऊं कंदासीं। संत तुकाराम चयो तव्हां चिंता न कयो, तव्हां बस संगत के घुरायो, बाक़ी अरेंजमेंट असां पाण ही कंदासीं। संगत के घुरायो भाई चङी तरह। तैयारी शुरू थी वई, तारीख़ भी निश्चय थी वई, फिक्स थी वई कि हिन तारीख़ ते संत तुकाराम ईंदा। हाणे ॿिए ॾींहुं कीर्तन थियणो आहे उन नगर में, तैयारियूं हलन थियूं। संत तुकाराम महाराज पंहिंजे साथियुनि खे चयो, भैया सुभाणे फलाणे नगर हलणो अथव कीर्तन करण जे लाइ, त उन्हनि सां गॾु हिकिड़ो मृदंग वॼाइण वारो हलंदो, जीअं ढोलक हलंदी आहे न भाई, तीअं मृदंग उन्हनि सां गॾु हलंदी। उहो वॼाइण वारो जेको सेवादारी हुयो, उनखे न्यापो मोकिलियऊं, त न्यापो आयो कि हुनजी तबियत ॾाढी ख़राब आहे, त सुभाणे न हली सघंदो। संत तुकाराम पाण वया उन वटि, चई भैया सुभाणे कीर्तन आहे, तू न हली सघंदे? चई महाराज मां कोशिश कंदुमि, पर हालत ॾाढी ख़राब आहे, तबियत ॾाढी ख़राब आहे, मां समर्थ न आहियां हलण में, मूंखे दया कयो, जे अगरि ठीकु लॻो त मां सुभाणे ज़रूर पहुचंदुमि। चओ हरे राम। संत तुकाराम चयो तू भैया कोशिश कजां, जरूर अचजां। चई करे हली विया। ॿियो ॾींहुं कीर्तन जो ॾींहुं आयो, सभु संगी साथी वया उन नगर में कीर्तन करण जे लाइ। समय हुयो भाई 6 बजे खां 8 बजे ताणी कीर्तन जो। चओ हरे राम। संगत अची वई, कुछ वीचारा 8 बजे भी आया, जी हाणे भी अचन था कुछ। चओ हरे राम। चओ जय श्री कृष्ण। 6 बजे कर सत्संग शुरू करण जो समय थियो। संत तुकाराम मंच ते वेठा, बगल में ॾिठऊं तो वेठो ही कोने ढोलक वारो। भगवान के प्रार्थना कयूं, प्रभु कीअं थींदो, भगवान दया कर। असल में कीर्तन में अगर इन्हनि जो साजन जो साथ मिली वेंदो आहे न, त कीर्तन में अञा आनंद ईंदो आहे। चओ हरे राम। तव्हां घर में वेही करे अधु कलाक कीर्तन कयो, नाम जपियो, तव्हांखे ॾाढी बोरियत लॻंदी, कठिन लॻंदो, पर उहो ही कीर्तन तव्हां कंहिं संत जे संग में वेही करे, संगत जे संग में वेही करे 2 कलाक कीअं गुज़री वेंदा तव्हांखे ख़बर न पवंदी। ये महिमा है साध संगत जी। संतन प्रार्थना कई, भगवान कृपा कजा तुझो कीर्तन आ। बस प्रार्थना कई, ॾिठऊं तो सामू खां उहो ढोलक वारो हली आयो। खुश थी विया, गदगद थी विया। संत तुकाराम मंच ते विहारो, हल भैया शुरू कर। उन भी मृदंग वॼाइण, ढोलक वॼाइण शुरू कई। ऐं जो कीर्तन थियो, गजब जो आनंद, गजब जो, खूब मौज आई कीर्तन में। सब नचण लगा, सब गाइण लगा। अॼु तो विशेष जेको ढोलक वारो हुयो, उन तो जबरदस्त ढोलक हलाई, जबरदस्त आनंद आयो। जॾहिं कीर्तन पूरो थियो, सब अची संत तुकाराम सां मिलण आया। सब उन्हनि खे मथो टेकींदा हुया, प्रणाम कंदा हुया। उन्हनि जा जेके संगी साथी हुया, उहे भी अची करे मिली करे पोइ भोजन करण वेंदा हुया। जेॾी महिल ढोलक वारो मिलण आयो, त संत तुकाराम ॾाढो खुश हुया कि भाई तू छा त सेवा कई आहे। पुठीअ ते 2 धक शाबाशी जा हयूंसि। चओ हरि राम। चई बढ़िया, आज तुमने बहुत गजब का बजाया, बहुत आनंद आया, बहुत बढ़िया। शाबाशी जा 2 हथ हयूं ऐं वो तुरंत पंहिंजे घर हली वियो। भोजन भी न कयो उन ढोलक वारे, मृदंग वारे। सब चवण लगा, साईं हे पक तव्हां सां नाराज थी वियो आहे। छो नाराज थी वियो आहे? चई तव्हां जोरदार शाबाशी ॾिनी आहे उनखे। चओ हरे राम। हे पक तव्हां सां नाराज थी वियो आहे? संत तुकाराम खे लॻो थी तो सघे भाई नाराज थी वियो हुजे, सुभाणे वञी मुलाक़ात कयांसि थो। ॿिए ॾींहुं विया उनजे घर संत तुकाराम। चओ हरे राम। ध्यान सां ॿुधजो, सच्ची घटना संतन ॿुधाई। ॿिए ॾींहुं विया संत तुकाराम, जीअं ई दरवाजो खटखटायो, उनजी घरवारी दरवाजो खोलियो, अंदर विया, ॾिठऊं त उहो हंध ते ही पियो आहे। चयूं प्यारा हे छा, तूं अञा हंध ते आहीं? चई हा साईं, मूंखे माफ़ कजो, मां कल्ह न अची सघियुमि। चओ हरे राम। न अची सघियुमि? अरे कल्ह त तूं जबरदस्त ढोलक हलाए वियो आहे कीर्तन में अची करे। छा त तूं आनंद करायो आहे संगत खे, सब मौज में अची विया रीवा वारा भाई। हाँ, एॾो त तूं अद्भुत आनंद करायो आहे। मां हुनजी तोखे ॻाल्हि ॿुधाइण आयो, तोखे मां शाबाशी भी ॾिनी आहे कल्ह, तूं बिना भोजन करे वापसि हली वए। चई साईं मजाक छो था कयो, मां त हंध तां न उथियो आहियां, 4 ॾींहं थिया आहिनि, मां कीअं तव्हांजे कीर्तन में ईंदुमि? हा बराबरि, मां तव्हांखे चयो मां कोशिश कंदुमि, पर मां न अची सघियुमि, मूंखे माफ़ कजो। संत तुकाराम रोअण लगा।
घर को बाहर निकता बगल में ही भगवान विठल जो मंदिर हुयो, विठल भगवान जे मंदिर वया, भगवान के चरणन में प्रार्थना करे, रोई करे चवण लगा प्रभु ये केड़ी लीला है मुके समझायो। तड़ी भगवान धीरे सा आवाज दिनी, अरे भैया संत तुकाराम जी ओ वडाण बियो कोई न, मां पाण आयुम तवाने कीर्तन में। चओ हरे राम, मां पाण आयुम सेवा करण जे लाइ कि मुंहिंजे भक्त जो जेको कार्ज आ, कीर्तन जो जेको कार्ज आ, भक्ति जो जेको कार्ज आ, वो रुकजे न। चओ हरे राम। अरे संत तुकाराम रोण लगा ची, प्रभु तव्हां पाण आयो प्रभु। ओहो भगवान मां तव्हां के कष्ट दिनो आ। भगवान चवंदा रे छाजो कष्ट, मूंखे त ॾाढी मौज ईंदी आ जॾहिं मुंहिंजो भक्त कोई कीर्तन कंदो आ, संगत उन सां गॾु वेही करे कीर्तन कंदी आ, मूंखे त खूब आनंद ईंदो आ। प्रभु मूंखे माफ़ कजो। भगवान चवंदा बाक़ी सभु छॾ यार, हिकिड़ी ॻाल्हि जो ध्यानु रखजा, शाबाशी थोड़ो धीरे ॾींदो कर। चओ हरे राम। भगवान चवंदा आप शाबाशी बड़ी जोरदार देते, थोड़ा धीरे दिया करो। चओ जय श्री कृष्ण। संत तुकाराम तो भावुक थी विया। तॾहिं सतगुरन भी पंहिंजी वाणी में लिखियो आ, वो बराबर लिखियो आ, संतां के कारज आप खलोया, हर कम करावण आया राम। भगवान पाण ईंदा आहिनि पंहिंजे भक्त जा कार्य करण जे लाइ। कंहिं शइ जी अगर कमी भी हूंदी आहे त भगवान पाण अची पूरी कंदा आहिनि। संतन को सुख देत चार भुजाधारी। संतन के सुख ॾियण जे लाइ, भक्तन जी सेवा करण जे लाइ भगवान अॾ बि आतुर हूंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।